अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। जी हाँ नाज़रीन, मां आहियां अख़्तियार अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अख़्तियार अली टीवी। जी हाँ नाज़रीन, सिंध तमामु पुराणी आहे ऐं सिंध जा माॻ तमामु क़दीम आहिनि। जी हाँ नाज़रीन, अॼु असां उन्हनि हिकु माॻ जे मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं जंहिंजो नालो आहे मोहनजो दड़ो। मोहनजो दड़ो तव्हां ॿुधो ई हूंदो, हीउ सिंध जे शहर लाड़काणे में आहे। जी हाँ नाज़रीन, वीडियो खे शुरू था कयूं। मोहनजो दड़ो सूबे सिंध में हिकु आसार क़दीम जी बाग़ आहे। सिंध पाकिस्तान 500 किमी धार ठहियलु आहे। उहो क़दीम सिंधु माथिरे जी सभ खां वॾी आबादीअ मां हिकु हो ऐं दुनिया जो सभ खां वॾनि शहरनि मां हिकु आहे, जेको क़दीम मिस्र, मोसापाटा, मेनान, क्रेट ऐं नोरेटी चैक जे तहज़ीब सां हम आङई आहिनि। मोहनजो दड़ो 19वीं सदी क़ब्ल मसीह में छॾियो वियो, छाकाणि त सिंधु माथिरे तहज़ीब घटिजी वई ऐं 1920 ईस्वी ताईं उहा साइट ॿीहर दरियाफ़्त न कई वई। उन खां पोइ हिन शहर जो माॻ ते अहम आसार कया विया आहिनि, जेके 1980 जे आलमी वरसे वारे माॻ तौरु नामज़द कया विया हुआ। साइट खे फ़ी अहल छकण ऐं निसाब बहाली जे ख़तरो आहे। अगरि अव्हां मोहनजो दड़ो घुमणु चाहियो था त हीउ लाड़काणो सिंध पाकिस्तान में आहे। मोहनजे दड़े जो इलाइक़ो 620 एकड़ ते मुश्तमिल आहे। मोहनजे दड़े जे आसार मुताबिक़ हीउ क़ाइमु थियो 5वीं-6वीं सदी क़ब्ल मसीह में क़ाइमु थियो हूंदो। मोहनजे दड़े मां जेके आसार मिलिया आहिनि, उन वक़्तु छॾण जो वक़्तु 29वीं सदी क़ब्ल मसीह आहे। मोहनजे दड़े जी सक़ाफ़त सिंधु माथिरी तहज़ीब आहे। या नाज़रीन, तव्हांखे मोहनजो दड़े जे बारे में मालूमाती वीडियो कीअं लॻो? अगरि पसंदि आयो हूंदे त दोस्तनि सां गॾु शेयर करे छॾियो ऐं असांजे वीडियो खे लाइक ऐं कमेंट करे छॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी असांजी हिन वीडियो खे टाइम ॾियण जे लाइ।